अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी थई ऐं आऊं आहियां दुआ भुट्टो। नाज़रीन सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। आम चूंडण लाइ नामज़दगी कागज़ मंज़ूर या रद्द थियण ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल करण जो सिलसिलो जारी। इलेक्शन ट्रिब्यूनल में अपीलन ते फ़ैसिला 4 खां 10 जनवरी ताईं कया वेंदा। उम्मीदवारनि जी कतई लिस्ट 11 जनवरी ते जारी थींदी। पीटीआई अखबारनि शामिम कुरैशी, हलीम आदिल शेख, आफ़ताब जहांगीर, खुरम शेर समान ऐं हुसैन कुरैशी नामज़दगी कागज़ रद्द थियण ते रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल कराए छॾियूं। जस्टिस अरशद हुसैन खान, पीटीआई अखबार फिरदौस शमीम नकवी जा नामज़दगी कागज़ रद्द करण ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी खां मौसूद करे छॾी। फिरदौस शमीम नकवी जी अपील जस्टिस ख़ादिम हुसैन दुनियो जे एपलेट ट्रिब्यूनल मुंतकिल। एनए 130 लाहौर ते नवाज शरीफ जी नामज़दगी कागज़ जी मंजूरी इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज। मुस्लिम लीग नून कायद जा नामज़दगी कागज़ मंजूर करण ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में अपील दाख़िल कई वई। सुप्रीम कोर्ट नवाज शरीफ खे ताहयात नाअहल करार ॾिनो आहे। हू इलेक्शन विढ़ण जे अहल नाहे। रिटर्निंग ऑफिसर नवाज शरीफ जा कागज़ हक़ीक़तनि जी उबतड़ मंजूर कया। पाकिस्तान अवामी मुहाज़ जे सरबराह इश्तियाक चौधरी एडवोकेट जी अपील में मौक़िफ़। असांजो आख़िरी हुकुम इहो ई आहे त चूंड शेड्यूल अचण खां अॻु थियल तकबंदे ते चूंडूं थींदियूं। असां हिन वक़्तु कुझु नथा करे सघूं। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह जा एनए 165 जे तकबंदनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी चूंडनि खां ताईं मुलतवी करे छॾी। फवाद चौधरी जी जेल ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते इलेक्शन कमीशन के नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट तौहीन इलेक्शन कमीशन केस में जेल ट्रायल ख़िलाफ़ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन के नोटिस जारी करे छॾिया। धुरियुनि खां जवाब तलब। औरत वकील खे हिरासा करण ते जेल इंतिज़ामिया खे बि नोटिस जारी। फैज़ाबाद धरणे कमीशन अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे 3 जनवरी ते तलब करे वरितो। शहबाज शरीफ फैज़ाबाद धरणे वारे ॾींहं में पंजाब जो वॾो वज़ीर हो के ज़ाती हैसियत में तलब कयो पियो। फैज़ाबाद धरणे बाबति चूंडियल कमीशन खे हलंदड़ महीने सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराइणी आहे। अफगानिस्तान का एक भेरो ॿीहर घुर्बल दहशतगर्द पाकिस्तान हवाले करण जो मुतालबो। बलोचिस्तान जे इतलात वारे निगरान वज़ीर जान अचकज़ई चयो आहे त केतिरनि ई ॾहाकनि ताईं बिना पासपोर्ट जे सरहद पार कई पई वञे। मुल्क में ताज़े दहशतगर्दीअ जूं कड़ियूं अफगानिस्तान सां मिलनि थियूं। अफगानिस्तान घुर्बल दहशतगर्द पाकिस्तान हवाले करे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज ऐं अवाम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाक फ़ौज अवाम जी हिमायत सां आख़िरी दहशतगर्दनि जे ख़ात्मे ताईं जंग जारी रखंदी। पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंज में नए साल की शुरुआत ते कारोबार में तेज़ीअ जो लाड़ो। 100 इंडेक्स में 1583 पॉइंट्स के बाद 100 इंडेक्स 6434 पॉइंट्स ते पहुंची वियो। कराची में नए साल के मौके ते हवाई फायरिंग के वाक़ियनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 30 ॼणा ज़ख़्मी। सदर लियारी गार्डन सिचल कोरंगी औरंगी साइड सरचानी मलिर कायदाबाद गुलिस्तान जौहर लियाकताबाद न्यू कराची ऐं ॿियनि इलाइक़नि में हवाई फायरिंग कई वई। पुलिस मौजूद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हवाई फायरिंग कंदड़ 65 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। नए साल से पहिरें ॾींहुं गज़ा ते इसराइली हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 100 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। वॾी ख़बरूं इदारे मूजिब इसराइली जहाज़नि सॼी राति गज़ा जे इलाइक़े ज़ैतून में शहरनि खे निशानो बणाइण जो सिलसिलो जारी रखियो। मक्सी कैंप में रिहायशी इमारतुनि खे ड्रोन ज़रिए निशानो बणायो वियो। नुसरत कैंप में घरनि ते बमबारी में 15 ॼणा शहीद थी विया। अलकसा यूनिवर्सिटी में पनाहगीरनि जी कैंप ते हमले में 20 फ़लस्तीनी शहादत माणी।
घोसपुर बरसा हथियारबंदन हथा अगवा थियल स्कूली शागिर्द जी आज़ादी एवज़ 20 लाख रुपया भूंग तलब। डोहारिन मुखवी इरफान मीरहाणीअ जे वारसनि खे फोन करे भूंग तलब करे वरितो। वारस गरीब हुजण करे भूंग जी रक़म अदा करण खां लाचार। पुलिस इख़्तियारनि खे नीगर खे बाज़ियाब करण जी अपील। डोहारिन कोट सब्ज़र जे अगवा थियल ॿिनि नौजवाननि जी ज़ंजीरनि में जकड़ियल तशद्दुद करण वारी वीडियो वायरल करे छॾी। वारसनि खां 30 लाख रुपया भूंग तलब। डोहारिन आसिम ऐं वाहिद बख़्श खे 22 ॾींहं अॻु बिजलीअ जा थंभा हणण बहाने करम जे इलाइक़े मां घुराए अगवा कयो हो। खैरपुर जे नीम मोर्च निवासी 17 वरियनि जे अब्दुल वहाब ऐं मुरी शाख बरसाव ॻोठ गोलू चाचर जो 50 वरियनि जो अली गुल चाचर पुलिस नमूने घुम वारसनि संदन अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। रतोदेरो बरसां 10 ॾींहं अॻु प्रणिल नौजवान आरिफ आबकाई आपघात करे छॾियो। ॻोठ बंगल देरो जी रवासन 25 वरीह जी नैलुन भुटो मुबैना तौर आबकाई ज़िंदगी जो अंत आंदो। नारी जे मामे जो चमड़ाहे त भाणे जी ते संदसि मुड़ुस तशद्दुद कंदो हो। तशद्दुद खां तंग जी हुन ख़ुदकुशी कई आहे। सिविल अस्पताल सखर में साह जी तकलीफ़ में वरतल 13 वरियनि जो नीगर फोत। वारसनि जो अस्पताल अमले ते लापरवाही जो इल्ज़ाम। संदन चमड़ाहे त मोहम्मद कैफ मस्तोई बिजली ऐं ऑक्सीजन बंदि थियण सबबि फोत थी वियो। डॉक्टर ऐं अमले खे ऑक्सीजन बंदि थी वञण जो बार बार चयो पर उन्हनि को ध्यानु न ॾिनो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं डेनमार्क जी राणी मार्गरेट उहिदो छॾण जो ऐलान करे छॾियो। राणी मार्गरेट 14 जनवरी ते तख़्त पंहिंजे पुट प्रिंस फेडरिक हवाले कंदे। डेनमार्क जी राणी पीउ बादशाह फेडरिक जी वफ़ात खां पोइ साल 1972 में तख़्त संभालियो हो। नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन शॉर्ट ब्रेक खां पोइ। असां सां गॾु रहिजो।